रते तेरे जी बाइक गर्ल तौर मशहूर थी वयल शागिर्दियाणी ज़ैनब ज़ंगेजो पारां हर क़ीमत ते तालीम जारी रखण जो ऐलान। मोटरसाइकिल ते सवार थी ॻोठ ज़ंगेजा खां तालीम पिराइण लाइ रोज़ रतो तेरो ईंदड़ ज़ैनब ज़ंगेजो निजी टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा इरादा पहाड़ जीअं अटल आहिनि। 5 महीना अॻु ॻोठ जे वॾेरनि ज़ैनब ज़ंगेजो जी तालीम पिराइण ऐं मोटरसाइकिल हलाइण ते कावड़ में अची संदसि फसुलनि खे बाह ॾेई छॾी हुई। गुज़िरियल ॾींहुं सरदार अली नवाज़ जलबाणी जी सरपंची में बाह लॻाईंदड़ जवाबदारनि ते 5 लख ॾंड विधो वियो हो। ज़ैनब ज़ंगेजो जरगे जे फ़ैसिले जी आजा कंदे चयो त उमेद आहे त आइंदा मूंखे पढ़ाई करण खां न रोकियो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।